दियो आहे त 460 रुपया पेट्रोल डीज़ल ऐं सभिनी शयुनि जो अघु वधी वियो 130 रुपया किरायो वगण लाड़काणो नसीराबाद वगण 80 रुपया कंबर वगण 80 रुपया हिन वक़्तु उहो 450 460 वारो पेट्रोल 300 ते बीठो आहे त बि ट्रांसपोर्ट मालिकनि जी मनमानी ऐं बदमाशी ग़रीब मिसकीन माण्हुनि खां वगण लाड़काणो 130 रुपया लाड़काणो नसीराबाद 170 नसीराबाद वगण 180 रुपया वो साॻियो ई किरायो वठी हिन ग़रीब मिसकीन माण्हुनि खे बदहाली तरफ़ धिकियो थो वञे चवण जो मक़सदु हिन ते केरु मालिकी वारो न आहे को न हिन ही सिस्टम कंहिंजे माताहत न आया सभु कुझु डीसी जे माताहत आहे डीसी हिन शइ जो नोटिस वठे ट्रांसपोर्ट मालिकनि खे अॼु 12 बजे ताईं वार्निंग ॾींदे न त वगण चौक खां का बि वेगल न खणणु छॾींदासीं इंशाअल्लाह हर शइ उन सां गॾु चढ़ी थी वञे भाड़ा कराए ॾिसंदो आम शयूं ॾिसंदो चढ़ी थी वञनि उन ते को बि कंट्रोल न आहे हाणे असां मुतालबो कयूं था डीसी लाड़काणो खां ऐं डीसी कंबरशदास कोट खां फुटकोर नोटिस वठी किरावनि ॿारनि जीअं ग़रीब तबिके जो माण्हू काॾे पंहिंजे दवा लाइ वञी सघे काॾे लाड़काणे कमकार सां वञी सघे नसराबाद वञी सघे कंबर वञी सघे ही ग़रीब तबिके किराए भाड़नि में का बि लात न आहे डिप्टी कमिश्नर लेटर मोकिलियो आहे हिकिड़ो जेको आहे सभिनी ट्रांसपोर्ट जेके बि सदर आहिनि उन्हनि खे लेटर कढियो अथई बाबा तव्हां किराए में लात ॾियो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं किरायो वधे थो उन ई ॾींहं ते किरायो 40 रुपया मांग पहिरियां किरायो 100 रुपयो हुयो 100 रुपयो पहिरियों किरायो हुयो वगड़नि खां लाड़काणे ताईं 50 रुपया किरायो वगड़नि खां नसीराबाद ताईं 50 रुपया किरायो वगड़नि खां कंबर ताईं ऐं 70 रुपया किरायो वगड़नि खां 12 ताईं हाणे फ्री साॻियो ई तेल जेको आहे घटि थी वियो आहे 77 रुपया असांजो एहतजाज पंहिंजी ज़ाती मक़सद जे लाइ नथा कयूं ऑल पार्टी एक्शन कमेटी जो उहिदेदार लाइ नथा कयूं असां हीअ एहतजाज जेको आहे तव्हां क़ौम लाइ था कयूं ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ था कयूं इहो एहतजाज असांखे जेसीं ताईं सिस्टम में साह हूंदो असां उसी ताईं एहतजाज कंदा रहंदासीं हक़ ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ ख़ामोशी जुर्म आहे इन करे इहो चऊं था त जेको बि किरायो आहे उहो घटि कयो न कंदो घटि अॼु इहो असां हल्को एहतजाज कयो आहे मुज़ाहिरो कयो आहे ॾहीं मरम खां पोइ असां हिन एहतजाज मुज़ाहिरे जो दायरो वधाईंदासीं असां जेको डीसी लेटर कढियो आहे उन ते इंतज़ामिया अमल छो नथी कराए अमल कराए उहो नथी कराए त पाण निकिरी पवंदो उहो अमल कराईंदो असां धरना हणंदासीं असां हर मुआवज़े ते विढ़ंदासीं पर इहो ॿुधासीं हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ंदासीं